पूरी सिंध जियां बडाणी में भी बरसात तबाही मचाए छॾी। इंतजामिया बरसाती पानी निकाल कराइण खां कासिर बणियल यूनियन काउंसिल बडाणी जे मेहर शाह मोहल्ले वासियुनि जो यूसी सेक्रेटरी खिलाफ एहतजाज कंदे कुर्बान अली भुट्टो, उस्ताद अब्दुल गफ्फार चाचड़, नूर हसन चाचड़, जावेद अहमद भुट्टो, मोहम्मद कासिम भुट्टो ऐं ॿियनि जो चवणु हो त गुज़िरियल 3 ॾींहनि खां हलंदड़ बरसात सबबि समूरे मोहल्ले में गोरे जेतिरो पाणी भीजी वियो आहे, पर हिन वक़्त ताईं इंतजामिया अघूर निंड सुतल आहे। बरसाती पानी बीजण करे घर किरण जो ख़तरो आहे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं पिण मुंहुं कढियो आहे। हुननि चयो त यूसी सेक्रेटरी ऑफिस वञी केतिरा ई भेरा शिकायत कई आहे, पर ऑफिस में मौजूद अमलो सदाईं साहब ऑफिस नाहे जो चई वापसि करे छॾे थो। हुननि डीसी कश्मीर समेत ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त यूसी बडाणी जे सेक्रेटरी खिलाफ नोटिस वठी मोहल्ले में बीठल बरसाती पानी निकाल कराए मोहल्ले वासियुनि खे मुश्किलात मां बचायो वञे।